अस्सलाम वालेकुम। मिट्टी जेका है मूं वटि अची वई आहे। ये मिट्टी में कह के आई थी नर्सरी वाले को, उसने मेरा नंबर ले लिया था, एड्रेस भी ले लिया था, तो उसने ये मिट्टी की बोरी एक भेज दी है। और ये हैं मेरे गमले प्लास्टिक के, जो कि मैं लेकर आई थी अपने एरिया में से किसी शॉप से। तो इन सब में मुझे नए पौधे लगाने हैं और कुछ ऐसे हैं प्लांट्स इसमें लगाने जो मैं गमले चेंज करूँगी। ही कूंडियूं आहिनि प्लास्टिक जूं, जेके मां पंहिंजे ई एरिया मां हिकिड़े नई शॉप तां वठी आई हुयसि ऐं हुन सां गॾु मां हिकिड़ो ही स्प्रेयर बि वठी आई हुयमि, जेको कुंडियुनि खे मां पाणी ॾेई बि सघां थी ऐं साफ़ बि करे सघां थी। सो हीअ मिट्टी मूं वटि पहुची वई आहे। इन्हनि कुंडियुनि में इंशाल्लाह मां शिफ्ट कंदमि। इन सां गॾु गॾु ही पाड़े जूं रोलूं ॿिलियूं आहिनि, नंढड़ा बचा हुया तॾहिं खां ई मुंहिंजे घर में अचनि था ऐं हाणे बि मोटरसाइकिल ते चढ़िया वेठा आहिनि। टियों हिकिड़ो हाणे लही वियो। ऐं ॿी ॻाल्हि त ही कुछ कुंडियूं आहिनि, ये देखिए, ये कुछ छोटे और पुराने गमले हैं, ये मैं चेंज करूँगी। तो इनको चेंज करने के लिए भी मुझे मिट्टी की ज़रूरत थी, तो क्योंकि जो प्लास्टिक के गमले हैं वो थोड़े से इनसे बड़े हैं। प्लास्टिक जूं जेके कुंडियूं आहिनि उहे हिननि खां थोड़ियूं वॾियूं आहिनि, त उन्हनि खे जेकॾहिं मां चेंज बि कंदमि त मूंखे अञा उन्हनि में कुझु मिट्टी बि विझणी पवंदी। तंहिंजे करे ही जेके 3-4 कुंडियूं आहिनि मूंखे ज़रूरु चेंज करणी आहिनि, त मां हिन महिल ताईं उहे चेंज न पई कयां। मिट्टीअ खां बग़ैर इहो पॉसिबल ई कोन्हे। सो इंशाल्लाह ऐं इन खां पहिरियों सिर्फ़ु हिकिड़नि ॿिनि नयनि कुंडियुनि में मां प्लांट पोखिया हुआ। सिर्फ ये 2 गमले थे जिनमें मैंने प्लांट्स लगाए थे और वो माशाल्लाह से लग चुके हैं और बहुत फ्रेश हो रहे हैं। ये एक ये है जेड प्लांट, ये भी लग चुका है इसमें अच्छी तरह से, अब ये ग्रो करेगा इंशाल्लाह। तो अभी ये कुछ देर में मैं ये कुछ इनके गमले चेंज करूँगी, कुछ में मैं नए पौधे लगाऊंगी और अॼु हिननि कुंडियुनि खे प्लांट पोखण जो ऐं सेट करण जो पक्को प्रोग्राम हुयो मुंहिंजो। पर एतिरो त सीउ आहे, एतिरी हवा आहे हिते, जो मां बिल्कुल भी अॼु कमु करण जो जेको आहे मूड मुंहिंजो न आहे। बहुत शदीद सर्दी है, इसलिए आज मैंने इसको काम को जो है वो कैंसिल कर दिया है और कल से इरादा कर रही हूँ कि मैं इनमें प्लांट्स लगाऊंगी। लेकिन कल का दिन भी गया, आज भी इतनी शदीद सर्दी और इतनी तेज़ हवा है और बादल हैं कि मैं यहाँ अपने इस खुले एरिया में काम नहीं कर सकती। एॾो सीउ आहे, एॾो झुड़ आहे, एॾी तेज़ थधी हवा आहे जो मां अॼु हिते कमु नथी करे सघां। ऐं वरी इहो इंशाल्लाह मां सुभाणे ॾिठो वेंदो हालात कहिड़ा आहिनि, मौसम कीअं आहे, त मां उन हिसाब सां इन कम खे स्टार्ट कंदसि। सो फ़िलहाल अॼु जो ॾींहुं बि वियो, इहो कमु मां अॼु बिल्कुलु बि नथी करे सघां, छो त बेइंतहा सीउ आहे, त वेहण ई मुश्किल आहे। अस्सलाम वालेकुम। अॼु मां हीउ कमु शुरू कयो आहे ऐं मां कुंडनि में जेको आहे मिट्टी विझणु शुरू कई आहे। ऐं कुछ ही जेके कुंडियूं आहिनि नंढियूं, इन्हनि में ॾिठुमि त सुराख न आहिनि। सुराख हुजणु ज़रूरी आहे। इनमें जो छोटे गमले हैं इनमें जो है सुराख नहीं है, नीचे हैं तो सही लेकिन मतलब वो बंद है। अभी उनको मैं खोल लूँगी। एक मोटा सुआ है मेरे पास, उसको गर्म करके थुल्हे सुए सां गर्म करे मां हिननि जा जेके आहिनि सुराख खोलींदमि, छो त प्लास्टिक थुल्हे सुए सां आराम सां जेको आहे खुली वेंदी आहे अगरि गर्म करे विझे या कोको गर्म करे विझे। लेकिन मेरे साथ अभी जो मसला हो रहा है ना, वो ये हो रहा है। ये देखिए, ये आहिनि माखी की मक्खियों, ये शहद की मक्खियाँ हैं। ये मेरे घर में जो है अनार का एक पौधा है, उस पर इनका छत्ता लगा हुआ है एक बड़ा सा। लेकिन अब ये जो है फैल रही है यहाँ पे, तो सबसे पहले तो मैं इनसे डर रही हूँ बहुत ज़्यादा। बहुत पियो थिए मूंखे, मां हिननि खे पहिरियों बुहारी ॾेई घर खां ॿाहिरि कढां, पर अची थी वञनि। थोड़ी देर पहिरियों भी मैं इन्हनि खे हटाए चुकी आहियां। मैं इनको मारना नहीं चाहती हूँ, ये हमारे लिए भलाई का काम करती हैं तो हम इनके लिए बुराई नहीं कर सकते। तंहिंजे करे मां हिननि खे फ़िलहाल ॿाहिरि सां हटाए गेट खां ॿाहिरि कढी थी छॾियां, त जीअं मां सुकून सां वेही हिते कमु करे सघां, न त मां डिॼंदी रहंदसि। क्योंकि मुझे बहुत दफ़ा बचपन में इनके जो है ना डंक लग चुके हैं। हिननि जा घणा ई डंग नंढे हूंदे असां खाधा आहिनि। तंहिंजे करे मां नथी चाहियां त ही वरी मुंहिंजे लाइ को मसइलो पैदा कनि, इन करे मां ख़ौफ़ज़दा आहियां। हिननि खे फ़िलहाल त कढियो अथमि, वरी थोरी देरि में मोटी ईंदियूं। ऐं उनखां अलावा हिते बि हिन पासे बि ॾिसो घुमनि थियूं, हलनि थियूं। सो आहे मुश्किल थोरो, बहरहाल मां पंहिंजो कमु कंटिन्यू कयां थी। सो मुंहिंजो इहो सिलसिलो जारी आहे, कमु थींदो रहंदो। कुझु कुंडियुनि में मां प्लांट्स लॻाए चुकी आहियां,
हिननि में जीअं ॾिसो मां सुराख बि करे आयमि ऐं हीअ ॿ जेके वॾियूं कुंडियूं हुयूं हुन सां गॾु गॾु ॾिसो हीअ माखी जूं मखियूं, हिननि सां बि जंग माकुड़ा किवलियूं हर शइ ते अचे थी। सो हिननि ॿिन्ही वॾियुनि कुंडियुनि में हिकिड़े में मां स्पाइडर प्लांट पोखियो आहे ऐं ॿिए में मां थोरो वॾनि पननि वारो मनी प्लांट पोखियो आहे। ये बड़े पत्तों वाला एक में मैंने मनी प्लांट लगाया है और एक में मैंने स्पाइडर प्लांट लगाया है। इसकी जड़ें निकली हुई थी पहले ही, क्योंकि मैं एक और गमले से ये निकाल कर ले आई हूँ, बहुत कंजस्टेड हो रहा था वो। और ये जो है इसको मैंने पानी में पहले लगाया हुआ था। हमेशा मैं पानी में पहले लगाती हूँ, फिर वो उनकी रूट्स निकल आती हैं तो मैं इनको यहाँ पे जो मिट्टी में फिर लगा लेती हूँ। ऐं हिते जेके मूंखे कुंडी चेंज करणी हुयूं मां उहे कयूं आहिनि। ॾिसो हिकिड़ी हीअ चेंज कई, उनखां सवाइ हीअ चेंज कई। हीअ मनी प्लांट ॾाढो वॾो मथे थी वियो, पोइ मथे वधंदो पियो वञे ऐं विच में ही सुकल शाखूं पयूं बचंदियूं वञनि, त मां उनखे कटे छॾियो आहे। इहा चेंज कई अथमि ऐं हीअ कुंडी चेंज कई आहे। उनखां अलावा हीअ हिकिड़ी कुंडी चेंज कई आहे। सो इहो सिलसिलो मुंहिंजो जारी रहंदो ऐं जॾहिं फाइनल सभु प्लांट्स मां हणी वेंदमि, सभु कुंडियूं मुंहिंजूं लॻी वेंदियूं, उनखां पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। हिन में जीअं तव्हां ॾिसी सघो था त हीअ ॾिसो, हीअ हिकिड़ो अलॻि प्लांट आहे, हिन मां इहो कढी थो सघिजे हीअ वारो, ठीकु आहे। अहिड़ी तरह सां हिन में इहे 4-5 प्लांट्स आहिनि, त जेकॾहिं मां हिननि मां कढणु चाहियां त अञा मां हिन मां कढी सघंदमि। प्लस हिन में ही ॿिया नवां नंढा नंढा फुटनि पिया। सो इहो सिलसिलो मुंहिंजो जारी रहंदो। माखी जी मखियुनि सां जंग मुंहिंजी हलंदी रही। ॿुहारी मुंहिंजी बिल्कुलु भरिसां मां खणी रखी त जेका ईंदी वञे हुनखे कढंदी वञा। सो अञा कमु इलाही आहे, सॼी पूरी वीडियो तव्हां सां ठाहे शेयर कंदमि त टाइम लॻंदो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां कंहिं कम जी शइ सां मिलंदासीं। अगर आपको मेरी ये वीडियो अच्छी लग रही हो तो मेरा चैनल सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। हीअ मिट्टी मुंहिंजो मान अथव, यकीन कयो, मुंहिंजी मोहबत आहे, मुंहिंजो प्यार आहे। सो पंहिंजे देश सां, धरतीअ सां, मिट्टीअ सां मोहबत कयो, पंहिंजे टाइम जो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी मिलंदासीं इंशाअल्लाह। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।